नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे कप्तान शोएब मलिक 350 T20 मैच खेॾींदड़ पहिरियों पाकिस्तानी रांदीगर बणिजी वियो आहे। कैरियर बैटर में गियाना कैमरून जी अॻुवाणी कंदड़ शोएब मलिक 350 T20 मैच खेॾे पहिरियों पाकिस्तान रांदीगर बणिजी वियो। शोएब मलिक चयो त कैरियर जी शुरूआत में कॾहिं बि सोचियो बि न हो त 350 T20 मैच खेॾण जो एज़ाज़ हासिल करे सघंदुसि। हिन सफ़र में गॾु रहंदड़ टीम लीग जे फ्रेंचाइज़ ऐं रांदीगरनि जो बि थोराइतो आहियां। शोएब मलिक T20 कैरियर जी शुरूआत 2005 में कई। हिन पाकिस्तान तरफ़ां 111 इंटरनेशनल T20 मैच खेॾिया हुआ। 2015 में वापसी खां पोइ शोएब मलिक हिन फॉर्मेट जी क्रिकेट में 40 खां वधीक रहियो ऐं ऑल राउंड टेस्ट में ऐं वनडे क्रिकेट में रिटायर जो ऐलान करे चुको आहे। ईंदड़ साल ऑस्ट्रेलिया में थींदड़ वर्ल्ड T20 टूर्नामेंट में शिरकत जे लाइ पुरुमीद आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।